पब्लिक के जोर पे माउंट के जोर पे तमा केड़ा असाजे मका केस कयो केड़ा कूड़ा सचा वक्त बगाइंदो तमा 5 रोज मोहतरम आसिफ ज़रदारी साहब ते गुजरल दौर में 10-11 साल के बिना वजह जे जेल वियो बाहर निकतो के किस्म जी का गाल साबित कान थी तमा जी तवसुस हुन इक़्तिदार जे मालिकन का पुछण चाहूंगा छाकाणि त तव्हां त फ़ैसिला बहितर कान तव्हांजो हर फ़ैसिलो असांखे क़बूल आहे पर उन खां पुछणु चाहियूं था त को माण्हू ज़िंदगी जा 12 साल 11 साल 80 तरीन साल जेकॾहिं जेल में गुज़ारे थो उन खां पोइ का शइ न मिले उन माण्हू या उन जा जेके चाहींदड़ इहो सवाल तव्हां खां ज़रूरु कंदा त इन जो हिसाब किताब केरु ॾींदो तंहिंजे करे असां इन ॻाल्हि में यकीन था रखूं त न अॻे करे एहतिसाब खां पीपुल्स पार्टीअ वारा ॾिना न असीं आईंदे करे ॾिजंदासीं पर हिते काफ़ी दोस्तनि ज़िक्र कयो बिटे मयार जो उहो यकीनी तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी लाइ छाकाणि पाकिस्तान पीपुल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका हिन मुल्क जे माण्हुनि जी ॻाल्हि करे थी या पीपुल्स पार्टी आहे ॿियूं शायदि जेके ॻाल्हियूं कनि थियूं वक़्ती तौर कंहिं न कंहिं